नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु क्वेश्चन पुछिणो आहे। हाँ त भक्ति में चवंदा आहियूं त भॻवान कर्म करावनहार आहे, हाँ त इहो कीअं? हाँ ॾिसो, जीअं पाण पहिरियों चैप्टर पढ़ियोसीं न, भई शरीर में रहण वारी आत्मा आहे। आत्मा कर्म थी करे शरीर द्वारा। हाँ। त परमात्मा त मथे ई तो रहे न। हाणे मुंहिंजी आत्मा में जेको पार्ट हूंदो उहो मां शरीर वठी करे वॼायां थी जी। भई मुंहिंजो अगरि सतयुग में पार्ट आहे त सतयुग जी रील, भई सतयुग में मूंखे छा छा करिणो आहे मुंहिंजी आत्मा में ॿाहिरि हलावां, उते उन अनुसार ई पंहिंजो कर्म कंदमि। त्रेता में, द्वापर में, कलयुग में। ठीकु आहे। त इहे जेका परमात्मा चवनि था मां करण करावनहार आहे, मां तव्हांखां कार्य करायां थो, इहो कॾहिं जो समय आहे? कलयुग जे अंत, सतयुग जे आदि, जॾहिं मां हिन धरती ते अचां। अच्छा। तॾहिं ई इहो थी सघंदो आहे कि मां तव्हांखां कर्म थो करायां, करण करावनहार। उहो छो जी हाणे जो जेको समय आहे न, परमात्मा जो हिन सृष्टि ते पाठ थो हले। हुनखे कोटो में कोई में बि कोई ॼाणे सघंदो आहे, जीअं गीता में लिखल आहे। त हिन कार्य में जेका जेका ॿार परमात्मा जा मददगार आहिनि सच्ची मन सां जी, त उन्हनि सां हुननि ॿारनि खां परमात्मा कर्म कराईंदो आहे पंहिंजी शक्ति सां। अच्छा। छो जी परमात्मा जो एॾो वॾो कार्य आहे नर्क खे स्वर्ग में परिवर्तन करण लाइ। जी। ऐं पाण कलयुगी दुनिया में रहंदा आहियूं। हाणे असां परमात्मा जे कार्य खे सम्झी वियासीं त असां चयासीं भई मां हाणे तव्हांजे हिन कर्म में तव्हांजो सहयोगी ठहिण जे लाइ तव्हांखे फाइनल थी करां। त परमात्मा पंहिंजी शक्ति द्वारा हिन कलयुगी दुनिया में छा छा कमु करिणो आहे जंहिंसां सतयुग परिवर्तन थिए, सतयुग में परिवर्तन थिए, उनजे लाइ पाण खे कर्म कराईंदो आहे। अच्छा। पोइ जेको जेको कर्म कराए थो ऐं जेका जेका ॿार सच्ची मन सां मददगार ठहनि था, उन्हनि जी आत्मा में ओतिरो ओतिरो सतयुग त्रेता जो भाग्य लिखी छॾंदासीं। भई हिन परमात्मा जो एतिरो मददगार थियो त हिनखे सतयुग त्रेता में एतिरो भाग्य मिलंदो, हिन एतिरो कई त हिनखे एतिरो मिलंदो। मतिलबु सतयुग में बि अलॻि अलॻि पोस्ट हूंदी न। त उहो भाग्य सतयुग त्रेता जो पंहिंजो हाणे ई तो लिखजे। अच्छा। त द्वापर युग खां पाण पंहिंजे कर्मनि अनुसार पंहिंजो जीवन भोगतासीं, त हुन समय बि भॻवान करण करावनहार न आहे। सतयुग त्रेता में त मां जेको हाणे कर्म कयो, परमात्मा जी मदद कई, हुन अनुसार मूंखे भाग्य मिलियो त मां हुन अनुसार पंहिंजो जीवन जियो। द्वापर कलयुग में मां पंहिंजे कर्मनि अनुसार जीवन जियो। लेकिन हाणे जो जेको जीवन थो हले वो कंहिंजे हिसाब सां थो हले? परमात्मा असांखे कर्म कराए थो। हा, जीअं तव्हां कंपनी में किथे तव्हांखे जॉब मिली वई जी, तव्हां हुन कंपनी जा एम्प्लॉय त थी वियो, पाण खे ख़ुशी त थींदी आहे, लेकिन पंहिंजो सभु कुझु हाणे कहिड़े हिसाब सां हलंदो? जीअं कंपनी वारो चईंदो जी, कंपनी वारो चईंदो भई तव्हांखे हाणे छुट्टी अथव, छुट्टी। तव्हांखे राति जो जगणो अथव, राति जो जगणो अथव। त वो कंपनी हुनजो करण करावनहार थी वई। भई मुंहिंजी कंपनी जेको मूंखे चईंदी मां हुन अनुसार हलंदमि। त हाणे पाण कंहिंजी जॉब में आहियूं? परमात्मा जो कार्य में। ये जेको भक्ति मार्ग में माण्हू चई त छॾंदा आहिनि करण करावनहार कराए थो, दुख सुख बि ॾे थो, असां छा ॼाणो, मथां वारो थो ॼाणे। त वो पूरे युग जे लाइ न आहे, सिर्फ़ु हिन संगम युग जे लाइ आहे जॾहिं भॻवान हेठि ईंदो पाण हुनखे पंहिंजो जीवन ॾियूं। अच्छा। पाण हुनखे चऊं भई तुंहिंजो मुंहिंजो तन मन धन जेको बि मूं वटि आहे उहो हाणे मुंहिंजो न आहे, तुंहिंजो थी, तूं जीअं बि कार्य में लॻाइण चाहे लॻाए सघंदो आहे। तॾहिं ई परमात्मा करण करावनहार आहे। अच्छा। ॾिसो भक्ति में बि असां चईंदा त आहियूं तन मन धन तुंहिंजो, लेकिन पाण शांति सां सोचे ॾिसूं, छा पाण रुपए जी टॉफी वठूं था त हुन समय सोचूं था कि परमात्मा मां तुंहिंजी गुल्लक मां रुपए कढी करे टॉफी थो वठां?
न किथे था कयूं। जेकी पाण रोटी खाऊं था वो पाण सोचूं था कि इहो तव्हांजे जेके धन अथव हुन मां एतिरा पैसा कढी करे हीअ सब्जी ऐं अटो वठी आयमि एतिरो, हाणे मां हिन जो ठाहे करे मां खायां थो। हिनखे ऑफर बि नथा करूं। पुछण त दूर जी ॻाल्हि आहे। त हाणे परमात्मा चए थो मुख सां त तव्हां ॾाढा चयो, कन बि तव्हां ॾाढा थी आहियो, कननि खे बि सुठो थो लॻे, मुख खे ॻाल्हाइण बि सुठो थो लॻे, लेकिन बुद्धि सां कमु वठो हाणे कि मां चवां छा थो ऐं मां करां छा थो। जॾहिं पाण तन मन धन ट्रस्टी ठही करे संभालंदासीं कि इहो परमात्मा जो आहे, मूंखे हिनखे हिन अनुसार ई कर्म कराइणो आहे, हिन अनुसार ई धन खे सफल कराइणो आहे, हिन अनुसार ई वीचार करणा आहिनि, तॾहिं पंहिंजो करण करावनार उहो थींदो। अच्छा, त भक्ति में त पाण समर्पित भाव सां परमात्मा खे समर्पित भाव सां। त भक्ति में त उहे दुनिया में साकार में न आयो न जी, हाणे साकार में अची करे पाण खे सम्झ ॾिनी अथई। हाणे जेका ॿार जेका बि ईअं करनि था, ऐं भक्ति में बि कई माण्हुनि जी अंदर हूंदी आहे, लेकिन सदा जे लाइ न हूंदी आहे, थोड़ी समय जे लाइ ईअं थोड़ी भावना हूंदी आहे जी। त हुन समय भले थोड़े समय जे लाइ भॻवान करण करावनार थी सघंदो अथनि हुननि जो, भई हुननि जो कमु भॻवान करे, लेकिन ॾाढे थोड़े समय जे, लेकिन सदा जे लाइ हिन संगम युग ते ई पाण जंहिं समय परमात्मा जी पहचान थी, जंहिं समय पाण परमात्मा खे पंहिंजो तन मन धन अर्पण कयो जी, वो पूरो समय परमात्मा पंहिंजे कार्य जे लाइ सभु कुछ यूज़ कंदो आहे। त पाण ॻाईंदा आहियूं भई तूं ही करण करावनहार आहे, तोखे जेको करणो अथई तूं कर। भई हिकु जनम ई त आहे न, भॻवान थोड़े समय जे लाइ धरती ते ईंदो आहे, चईंदो आहे मां तव्हांजे लाइ ई सृष्टि थो ठाहियां, त हुनखे तन मन ॾियण हिन में छा वॾी ॻाल्हि आहे न जी। बाक़ी उहो ई मत ॾींदो कर्म करण जी। हा ठीकु आहे, मत बि ॾींदो, शक्ति बि ॾींदो। हा ठीक है जी। हाँ, थैंक यू।